घोटकी गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में 11वीं क्लास के ऑनलाइन दाख़िलाउनि जो सिलसिलो जारी है। जो त दाख़िलाउनि जी आख़िरी तारीख़ 15 जुलाई मुक़ररु कई वई है। गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी के प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दाहियो चयो आहे त कॉलेज में 11वीं क्लास के ऑनलाइन दाख़िलाउनि जो सिलसिलो जारी है। शागिर्द मुक़ररु वक़्त अंदर पंहिंजी दाख़िलाऊं दरख़्वास्त जमा कराइनि। हुन ॿुधायो त दाख़िला जी आख़िरी तारीख़ 15 जुलाई मुक़ररु कई वई आहे। हुन वधीक चयो त उहे शागिर्द जिन 2026 में मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो आहे उहे कॉलेज में अची मुफ़्त दाख़िल हासिल कर सघनि था। शागिर्द ऐं संदन वालिदैन जी सहूलियत लाइ प्रिंसिपल ऑफिस भरिसां हिकु हेल्प डेस्क पिणु क़ाइमु कई वई आहे, जिते दाख़िलनि बाबति रहनुमाई ऐं मसइलनि जे हल लाइ अमलीअ जूं ख़िदमतूं मौजूदु आहिनि। प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दाहियो चयो त जेकॾहिं के शागिर्द खे ऑनलाइन दाख़िला दौरान कंहिं बि क़िस्म जी ॾुखियाई पेश अचे त हू सिधो संओं प्रिंसिपल ऑफिस सां राब्तो करे सघे थो या ॾिनल नंबर ते कंहिं बि वक़्तु रहनुमाई हासिल करे सघे थो। हुन वक़्तु ॿुधायो त 11वीं क्लास में दाख़िला लाइ 9वीं क्लास जी मार्कशीट जो फ़ोटो कॉपी, 10वीं क्लास जी स्लिप जी फ़ोटो कॉपी, बी फार्म कॉपी ऐं 2 अदद पासपोर्ट साइज़ तस्वीरूं जमा करणु ज़रूरी आहे। प्रिंसिपल शागिर्दनि खे अपील कई आहे त हू आख़िरी तारीख़ जो इंतज़ारु करण बदिरां जल्द खां जल्द पंहिंजी दाख़िलाऊं मुकमल कराइनि त जीअं कंहिं बि परेशानी या देरि खां बची सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।